वसल्लम वहुवा आखिज़ुम बिकफ़ै हुसैन वक़दमाहु अला क़दम रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वहुवा यक़ूलु तरक तरक क़ाल फ़रक़ियल ग़ुलाम हत्ता वदअ क़दमैहि अला सदरिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इफ्तह फ़ाक सुम्मा तफ़ला सुम्मा क़ब्बलहु सुम्मा क़ाल अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहु फ़अहिब्बहु व अहिब्बु मन युहिब्बुहु। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए तमा हिनन अखन सां ॾिठो हिनन कनन सां ॿुधो। अबू हुरैरा वारो कर मेहरबानी कर आशिक़न खे ॿुधाए त हिनन जूं दिलियूं ठरनि। असहाबी संगोरे फरमायो तमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मदीने शरीफ जे गलीअ में बीठो हुमि हीअं जो नज़र करे ॾिठम त नंढड़ो हुसैन डोड़ंदो पिए आयो भॼंदो पिए आयो। नाने ते नज़र पियसि त काथे थो बीहे। सुभान अल्लाह चवे तो त जेॾी महिल जो पंहिंजे नाने जे भरिसां आयो त मां पंहिंजनि हिननि अखियुनि सां ॾिठो त वहुवा आखिज़ुम बिकफ़ै हुसैन पंहिंजा नंढड़ा नंढड़ा हथ मुबारक अचे पंहिंजे नाने साईं जे हथनि ते विधाई। कीअं विधाई? आखिज़ुम बिकफ़ै हुसैन मुंडा मुंडन में पइजी विया। अबू हुरैरा तो चवे पियो त मां ॾाढो ख़ुशि पियो थिया केॾा त पंहिंजे नाने सां नाज़ थो करे केॾा त सहेस थो पर हीअं जो नज़र करे ॾिठम त वक़दमाहु अला क़दम रसूलिल्लाह पंहिंजा नंढड़ा नंढड़ा क़दम मुबारक इमाम हुसैन पंहिंजे नाने साईं जे क़दमनि जे मथां रखी बीही रहियो। अबू हुरैरा तो चवे त इते मुंहिंजे दिल जी धड़कन तेज थी छो त असां बि त साईं जा मुरीद हासे भली प्यारो अथसि नवाज़ो अथसि पर असां बि त दरवाज़े जा ग़ुलाम आहियूंसि। चवे थो अबू हुरैरा त मां दिल में चयुमि त जेकर इमाम साईं खे चवां त साईं हाणे हरू भरू ईअं त न कर महबूब जा क़दम आहिनि। मेराज जी रात भी अल्लाह जिब्रील के जो त मुझे महबूब जे कदम जे मथों चुम न ॾिजे।